तव्हां पहुची वेंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मैं तो बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, इन वक़्तु असां गुलाम नबी शाह स्टाफ वेझो शहर वेझो इंतहाई बहितरीनु इंसान ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आशियाने कलंदरी ते असां मौजूदु आहियूं। इंतहाई बहितरीनु इंसान साईं इन जेका असां कलंदरी ग्रुप जो रोए रवां बहितरीनु इंसान साईं मोहम्मद इब्राहिम हाले फोटो जे आशियाने ते मौजूदु आहियूं। वॾी ख़ुशी थी सच पुछो त जॾहिं बि हितां गुज़र थींदो आहे त हिन महबूब माण्हू खां मुलाक़ातूं थींदियूं आहिनि। सो संदसि ख़िदमतूं जेके आहिनि उहे बि विसारण खां वॾियूं आहिनि। ऐं थोराए तो साईं इब्राहिम साहिब जो जेतिरो मान ऐं मोहबत इब्राहिम साईं अॼु जेका असां तव्हां सां गॾु तव्हां कीअं था भाई सर? ॾाढी भली ॻाल्हि आहे। आवाज़ अहिड़ा जेकॾहिं मोहबती दोस्त आहिनि दुनिया में, जेकॾहिं मोहबत ई आहे जेका इंसान खे पाण में गॾे थी। जी जी मोहबत जेका आहे उहा शइ आहे जेका हज़ारनि मेलनि जी मुफ़ासिले खे सैकड़नि में गॾु करे। जी जी बिल्कुलु। तव्हांजी महिरबानी परे खां पंधु करे अलाह जे आबाद। साईं महिरबानी। दुआनि लाइ वॾा वॾा ऐं तव्हांजो ख़ादम दोस्त वफ़ा सुमरुल्लाह ते साथी दोस्त असांजो प्यारो दोस्त आहे भागचंद भाई, महिरबानी।